तंगवाणी में अहम खबर है तो बरसात का पोइ मुतासरन के रिलीफ न मिली सको है। गैस्ट्रो विघे 2 बार फौत थी विया। ॻोठ मोहम्मद कासिम खोसो में 3 सालन जो नूर मोहम्मद और सईदू कोट में फौजिया फौत थिया हैं। 3 ॾींहनि दौरान गैस्ट्रो विघे फौत थी वियल जो अंग सत थी वियो है, जॾहिं त सिहत खातो गायब है। अमां खे ॿीहर ॿुधायूं तो तंगवाणी में बरसात का पोइ मुतासरन के रिलीफ न मिली सको है। गैस्ट्रो विघे 2 बार फौत थी विया। ॻोठ मोहम्मद कासिम खोसो में 3 सालन जो नूर और सईद कोट में फौजिया फौत थी विया। 3 ॾींहनि दौरान गैस्ट्रो विघे फौत थी वियल जो अंग सत थी वियो है। तंगवाणी में खबर है बरसात का पोइ मुतासरन के रिलीफ न मिली सको है। गैस्ट्रो विघे 2 मासूम ॿारड़ा हयाती विञाए वेठा हैं। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद है साबिर बहलकानी। जी साबिर। जी बिल्कुल, तंगवाणी में बरसात मुतासरीन के रिलीफ न मिली सको है। 2 ॾींहनि अंदर जेके से इन वक्त 4 मासूम ॿार जेके गैस्ट्रो वगे पंहिंजो ज़िंदगी विञायूं वेठा आहिनि। इन वक्त जेको आहे सो पंहिंजो अॼु सुबुह जो 3 सालन जो नूर मोहम्मद पुटु दुर मोहम्मद मलिक जेको आहे सो गैस्ट्रो वॻो फौत थी वियो, जॾहिं त सईदू कोट में अब्दुल रशीद लाशरी जी जेका 2 सालनि जी जेका हियाणी हुई फौजिया, उहा बि ज़िंदगी जी जंग हाराए वई। इन वक्त हुकूमत तरफ़ां का रिलीफ कैंप कान न कयो वियो आहे, न की इमदादी टीमूं जेको आहे सो उमाणियूं वयूं आहिनि। वबाई बीमारी जेका गैस्ट्रो वारी आहे उन पूरे इलाइक़े खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे। ख़ानगी अस्पतालूं इन बीमारी संभालनि सां जेके आहिनि, सरकारी अस्पतालनि में का बि सहूलियत न आहे। जी साबिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।